सिंध जे अमर रागी शहीद भगत कुंवर राम जो 140 सालियानो जन्म ॾींहुं मेलो रहड़की सतराम धाम साहब में मल्हायो। मेले जूं 3 ॾींहनि वारी तक़रीबूं पुॼाणे ते पहुतियूं। 3 ॾींहनि वारे मेले जी शुरूआत रहड़की साहिब जे गादी नशीन हाज़िर स्वरूप साईं साधराम जन पारां अमर शहीद भगत कुंवर राम जन जी समाधीअ ते गुलनि जी चादर चाढ़े गुलनि जी वर्खा सां कई वई। मेले में 3 ॾींहनि जे लाइ फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा डॉक्टर मरीज़नि जी मुफ़्त चकास कंदा रहिया। मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वियूं। मेले दौरान कंहिं बि इम्कानी वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ एसएसपी घोटकी डॉक्टर अब्दुल समी सुमरो पारां रहड़की तरफ़ ईंदड़ वींदड़ रस्तनि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। मेले में शिरकत करण लाइ ॿाहिरिएं मुल्कनि दुबई ऐं इंडिया समेत पाकिस्तान जे चइनी सूबनि मां वॾे अंग में औरतनि तोड़े मर्दनि समेत वॾे अंग में यात्रियुनि शिरकत कई। इन मौक़े ते ॿाहिरियां आयल यात्रियुनि लाइ 900 खां मथे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधे पीते जा फ्री स्टॉल लॻाया विया। यादि रहे त साईं सतराम दास जे शुश सिंध जे अमर रागी शहीद भगत कुंवर राम खे 1 नवंबर ते रुक स्टेशन ते गोलियूं हणी शहीद कयो वियो हो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त रहड़की साहिब में सिंध जे अमर रागी भगत कुंवर राम जो 140 सालियानो जन्म ॾींहं जे हवाले सां मेलो थियो, जंहिंमें वॾे अघ में हिंदू यात्रियुनि शिरकत कई आहे।